हे सॼी दुनिया खे ॿुधायां थो वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। मूंसां माखी न जल्दी कई आहे। माखी जिते वेठी उहा टुकड़ी मां छॾे ॾिनी। 4-5 खीरा छॾे परे वञी दवा शुरू कई, पोइ बि मूंखे अची डंग हयो अथई। इहा इंसाफ़ मूंखे मिलियो वञे छो? माण्हुनि खे जॾहिं तकलीफ़ न आहे ॾिनी, न उथारियो आहे, न कुझु, छो मूंखे खाधो अथई? इहो मूंखे इंसाफ़ मिले। वाह। मां मथे ॾाढी अपील कई आहे, पर मथे को ॿुधे ई कोन थो। हा भाई FIR भी कराई आहे, मथे हेॾे होॾे, पर कुझु बि कोन थो थिए। वॾा पैसा असां गरीब, असां वटि आहिनि कोन जो असां ॾियूं। असां सॼो ॾींहुं वीचारा कमकार वारा माण्हू, गरीब माण्हू, रोज़ी जे पोयां लख ॾेढ ॾेई आई आहे उते माखी मथे। उहो चए थो बाबा मां इन खे कुझु बि नथो करे सघां, इहा तमामु ॾाढी शइ आहे, माण्हुनि सां विढ़ी नथो सघां। बाबा विढ़ी नथो सघे त ॿधणु त जाइज़ अथसि न बाबा। एॾो ज़ुल्म छो करे, नाहक छो करे ग़रीबनि सां? थियो सुभाणे कंहिं ॿिए सां ई थींदो, ईअं न थिए। इहा भली मां इहो ई चवां थो बाबा इंसाफ़ मिले, बसि बाक़ी इन दुनिया में न हुजे। ठीक है, ईअं बि सही आहे, मूंखे ख़तमु कयो वञे, वरी मां न हूंदुमि, न माखी खाईंदी। दंग साईं बिल्कुलु सफ़ा संभरी त अख ते आई हुई, पर अख खां बचाए अखुंडे में डंग हयो साईं। हुनजी इहा हुई त बाबा अख ईंदी ख़तमु कयां, पर ख़तमु करणु मां न ॾिनी। मां तयारु हुयुसि, अॻे जीअं अची वई तीअं मूंखे ख़्यालु पइजी वियो त अचे थो, हमिलो थियो आहे मूं ते। हेॾो हथ हयुमि, होॾो हणुमि, पर न छॾियईं। आख़िरी डंग ज़रूरु हणई, पर पोइ बि डंग भलो लॻी।